नाज़िन प्रोग्राम व्यूज़ टाइम में भलीकार आवां जो मेज़बान जुनेद अंसारी। नाज़िन कल एक अहम स्टेटमेंट आई अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां जिन इमरान सरकार में जांच ॾियण लाइ हाणे आख़िरी धिके की ज़रूरत है। हुननि पंहिंजी पुरानी ॻाल्हि बि कई त बेएतमादी रिथ आणिजे ऐं बेएतमादी रिथ समेत समूरा ऑप्शन इमरान खान के इक़्तिदार में ॿाहिरि कढण लाइ इस्तेमालु कया वेंदा, जंहिंजो अॼु मुख़्तसर ऐं जामे जवाबु ॾिनो मरियम नवाज़ साहिब। मरियम नवाज़ साहिब जो स्ट्रेट फॉरवर्ड लफ़्ज़ आहिनि त वक़्तु अचण ते असां इस्तीफ़ा बि ॾेई सघूं था ऐं लॉन्ग मार्च ज़रूरु थींदो, यानी ॿई कंट्राडिक्शन्स आहिनि। 2 ॾींहं अॻे असां इक़बाल पाण चयो त पीपल्स पार्टी पुराणी इहा पॉलिसी आहे जा लाइन आहे त बेतमादी रिथ आंदी वञे, ऐं जॾहिं त नून लीग वाज़े लॻी पई आहे इस्तीफ़ा ऐं लॉन्ग मार्च। छाजे करे कुझु ॾींहंनि खां तव्हां जेकॾहिं गौर सां ॾिसो त गुज़िरियल 15-20 ॾींहंनि खां मरियम नवाज़ या नून लीग जे तरफ़ां इस्तीफ़ा वारे मामले खे बि थधो कयो वियो, उन ते ॻाल्हि ॿोल न पई थिए। पर मरियम नवाज़ साहिब अॼु वॾे अरसे खां पोइ ॿीहर इस्तीफ़ा वारी ॻाल्हि बि कई आहे। हींअर असांखे पैनलिस्ट में जिन जॉइन कयो उनमें शामिल नसीर मेमून साहिब, शबीर शर साहिब, एज़ाज़ सुमरो साहिब, डॉक्टर अयूब शेख साहिब, अमर सिंधु साहिब ऐं इनाम भट्टी साहिब। सभिनी पैनलिस्टनि खां हिकु भेरो ॿीहर सम्झण जी कोशिशि कंदासीं त कुझु मामला ठहंदे नज़र आया पे। PDM में इख़्तिलाफ़ हुआ पंहिंजी जाइ ते हिकमत अमली तहत, पर हींअर उहा शइ वाज़े थी वई आहे त पीपल्स पार्टी मुकमल तौर ते सॉफ्ट लाइन अख़्तियार करे वरिती आहे ऐं उहो कंहिं बि रीत हुकूमत खे ईअं टफ टाइम ॾियण जी पोज़ीशन में न आहिनि जीअं नून लीग या मौलाना फज़लुर रहमान चाहे थो। साईं नसीर मेमून साहिब, सिचुएशन अव्हांजे आॾो आहे। हींअर जेके मुख़्तलिफ़ सवाल आहिनि, हिकिड़ो इहा जेके पॉलिटिकल सिनेरियो नज़र अचे पियो, ॿियो वरी अंदरूनी खाना बि कुझु शयूं डिस्कस थी रहियूं आहिनि, कुझु सेटअप जी तब्दीलियुनि जूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि, कंहिंखे हटाइण ऐं ठाहिण जी ॻाल्हि थी रही आहे। ऐं हुकूमती बेंचिस में या हुकूमती कॉर्नर में त एॾियूं शयूं ईज़ी न आहिनि। पर तव्हांजे नज़र में अॼु मरियम साहिब जे स्टेटमेंट खां पोइ तव्हां PDM जी पोज़ीशन, सियासी पोज़ीशन हिन वक़्तु किथे पिया ॾिसो? ॿ ॻाल्हियूं मूंखे नज़र अचनि थियूं। हिकिड़ो इहो आहे त PDM जे मेंबर्स में जेके पार्टी मेंबर्स आहिनि इतिहाद जूं, उन्हनि जी पाण में कम्युनिकेशन में किथे को प्रॉब्लम आहे, तंहिंजे करे उहो हिकिड़े फॉरम तां जीअं हिकिड़ो वन वॉइस अचे, वन स्ट्रेटेजी अचे, उन जे बजाए उन में मौजूदु पार्टियूं पंहिंजे पंहिंजे हिसाब सां पंहिंजा मौक़िफ़ अलॻि ॾियनि थियूं। ऐं हूअं त ठीकु आहे, पार्टियुनि जा मौक़िफ़ अलॻि थींदा, हिन में का अचरज जहिड़ी ॻाल्हि कान्हे। इतिहाद में हूंदा आहिनि त हर कंहिंजी पोज़ीशन अलॻि हूंदी आहे, पर एटलीस्ट जॾहिं पोइ उन फॉरम तां को ओपिनियन या का अनाउंसमेंट या को पब्लिक ओपिनियन लाइ का शइ वेंदी आहे त पोइ वन वॉइस वेंदी आहे। उहो मूंखे हिकिड़ो कम्युनिकेशन गैप नज़र अचे थो। ऐं ॿियो इहो बि पॉसिबल आहे जेका नयूं नयूं रोज़ डेवलपमेंट थियनि थियूं, एक्चुअली जेके तव्हां स्टेटमेंट्स ऐं पोज़ीशन्स में चेंजिस असां ॾिसूं था, उहे ईअं रुगो थाट्स न आहिनि, उन्हनि जा ख़्याल न आहिनि। मुमकिन आहे हिन जे पुठियां हिकिड़ी का ॿी का डायलॉग, का ॻाल्हि ॿोल, को बहस, के राब्ता, कुझु हलंदड़ हुजनि जंहिंखां असां ऐं तव्हां बेख़बर हूंदासीं पॉसिबली, ऐं पोइ उन जे हिसाब सां इहे स्टेटमेंट्स ऐं पोज़ीशन्स एडजस्ट थियनि थियूं। ऐं उहे राब्ता ज़रूरी न आहे त PDM लेवल ते थींदा हुजनि, उहे पार्टी टू पार्टी ऐं लीडर टू लीडर लेवल ते बि थींदा हूंदा, जीअं शहबाज शरीफ़ सां थिया, जीअं हुन खां अॻु में गवर्नर जेको अॻूणो सिंध जो उन सां थिया। आई एम श्योर त पीपल्स पार्टी सां थींदा हूंदा, ॿियनि पार्टियुनि सां थींदा हूंदा। त मूंखे लॻे थो त PDM जे अंदरि जी जेका कम्युनिकेशन आहे उनखे थोरो वधीक बहितर करण जी उनखे ज़रूरत आहे। अदरवाइज़ पब्लिक उन सां जॾहिं वन वॉइस वन मैसेज न ॾिसंदी उन फॉरम तां, त उते फीलिंग थींदी त फॉरम डिवाइडेड आहे। इंटरनल डिवाइड हुजे, पर पब्लिक फोरम ते वॉइस हुनखे हिकिड़ो करणु घुरिजे, यूनिफाइड व्यू अचणु घुरिजे। नसीर साहिब, हिते मां हाइपोथिकली तव्हां खां तजियो पुछणु चाहींदुसि, तजियो सम्झणु चाहींदुसि, तव्हां पीपल्स पार्टी खे स्पेसिफिकली कीअं पिया ॾिसो? जेकॾहिं किथे समहाउ बार्गेनिंग हले पई त उन बार्गेनिंग में पीपल्स पार्टी खे छा मिली सघे थो? ॾिसो, पीपल्स पार्टी जे लाइ ॿ शयूं सम्झ ज़हन में अचणु घुरिजनि। हिकिड़ो त बार्गेनिंग आहे आईंदे लाइ, ऐं ॿी बार्गेनिंग हूंदी हींअर जेको कुझु आहे उहो कीअं सिक्योर थिए। हिकिड़ी ॻाल्हि असांखे सम्झणु घुरिजे त हींअर पीपल्स पार्टी वटि जेका सिंध हुकूमत आहे उहा पाकिस्तान में वफ़ाक़ जे साम्हूं वाहिद अपोज़िशन हुकूमत आहे। बाक़ी टिनी जाइनि ते हुननि जूं हुकूमतूं मौजूदु आहिनि, तंहिंजे करे पीपल्स पार्टी जंहिं पोज़ीशन में वेठी आहे उन ते जेतिरो प्रेशर आहे, जंहिं तरह हुन सां तव्हां ॾिठो त हिकिड़ो वज़ीर जंहिं तरह वज़ीर आला सां बिहेव थो करे, जंहिं तरह हू ॻाल्हाइनि था, ऐं वज़ीर आला जो लेटर ॾिसो जंहिं तरह हुन हिकिड़ो, ठीकु आहे हुनजी कर्टिसी चओ या कुझु बि चओ, पर अदरवाइज़ इन मां साफ़ नज़र थो अचे हुकूमत ते केॾा वॾा दॿा आहिनि। कहिड़ी तरह कराची जी कमेटी ऑपरेट थिए थी, उहा कमेटी कॉन्स्टिट्यूट कीअं थी वई, बेटनि वारा मामला कीअं थिया, ऐं ॿियनि केतिरनि मामलनि ते असां ॾिसूं था त सिंध हुकूमत जा हथ ॿधल आहिनि किन शयुनि ते।
हाणे इन सॼे वायुमंडल में पीपुल्स पार्टी वटि ही जेको थोरो घणो पॉलिटिकल स्पेस आहे जंहिंजे बलबोते ते हू कुझु न कुझु मैनूवरिंग करे सघनि था, हू उनखे बि सिक्योर करणु चाहींदा। उन सां गॾोगॾु आईंदे लाइ बि बार्गेन करणु चाहींदा, आईंदे लाइ बि पंहिंजा स्पेसिस ओपन रखणु चाहींदा। रोज़ हुननि ते नवां केस बि थियनि था, उन प्रेशर खे बि डिफ्यूज़ करणु चाहींदा। ज़हन में असांखे रखणु घुरिजे त पीपुल्स पार्टी तव्हां हुनखे हुनजी मसलियत चओ, कमज़ोरी चओ या सियासी मैनूवरिंग चओ, पर हुनजी पोज़ीशन बाक़ी ॿियनि पार्टीज़ खां आहे मुख़्तलिफ़। जी नसीर साहब, अमर सिंधु साहिबा, मां तव्हां खां पुछणु चाहींदुसि, जीअं सिचुएशन रोज़ बरोज़ चेंज थिए थी ऐं तज्ज़ियाती तौरु अॼु असांखे तव्हां सम्झाइजो, तव्हांजे ख़्याल में जेकॾहिं बार्गेनिंग समाओ किथे थिए थी त उन में पीपुल्स पार्टी जे नसीर साहब जो ख़्यालु आहे त पीपुल्स पार्टी वटि काफ़ी शयूं आहिनि, ज़ाहिर आहे उहे सरेंडर त कोन था करे सघनि, त पीपुल्स पार्टी ईंदड़ सेटअप लाइ छा बार्गेनिंग करे रही आहे या उन में उनखे हासिलु छा थी सघंदो? ॾिसो, मां सम्झां थी त रुगो पीपुल्स पार्टी न पर पीडीएम में जेके बि पार्टियूं आहिनि उहे कंहिं न कंहिं हद ताईं पंहिंजी जेका असां पार्टी पोज़ीशन जे हवाले सां पंहिंजे मेंबर्स जे हवाले सां हिकिड़ी सिक्योर पोज़ीशन चाहिनि थी। उहा चाहे पीपुल्स पार्टी हुजे, उहा नून लीग हुजे, उहा ॿियूं के पार्टी हुजनि। तव्हांखे यादि हूंदो त जेॾी महिल शहबाज़ शरीफ़ वापसि आयो हुयो त शहबाज़ शरीफ़ कुझु इंकशाफ कया हुया ऐं उन्हनि इंकशाफनि में इहो ई इंकशाफ हुयो त लॻभॻि जेके आहिनि से हुननि जी हुकूमत ठहण वारी हुई ऐं ॻाल्हियूं थी चुकियूं हुयूं। रुगो हिकिड़े उनजे नैरेटिव जे करे या उनजे करे बाक़ी ॻाल्हियूं माना अॻिते हली नथी सघियूं। 11th आवर ते इहो जेको आहे सो इक़्तिदार हवाले कयो वियो इनजे इमरान ख़ान जे हवाले। त इन हवाले सां उहा ॻाल्हि ॿियो कुझु नथी वाज़े करे, पर इहा ॻाल्हि वाज़े करे थी त पीपुल्स पार्टी जीअं त जेको सौतेलो ॿार बि न चइजे, पर हिकिड़ो इहा हक़ीक़त आहे त पीपुल्स पार्टी उन पावर कॉरिडोर्स में हिकिड़ो आख़िरी ऑप्शन आहे। जॾहिं बि ॻाल्हियूं थींदियूं, जेके बि ॻाल्हियूं थींदियूं, उन में उहो इंतिहाई मजबूरी जी हालत में जेका असां पीपुल्स पार्टी खे चांस ॾिनो वेंदो। नसीर साहब जीअं ॻाल्हि कई त जेका सिंध हुकूमत जी जेका सिचुएशन आहे, सिंध सूबे सां जहिड़े तरीक़े सां इहा पावर कॉरिडोर ऐं जहिड़े तरीक़े सां दबाव वारी सिचुएशन आहे, मां सम्झां थी त उहा सिंध पीपुल्स पार्टी जे करे सिंध जी हवाले सां ऐं सिंध जे करे पीपुल्स पार्टी सां जेका सिचुएशन आहे उहा इंतिहाई मुख़्तलिफ़ आहे। उनखे पंजाब जे पस मंज़र में ॾिसणु, पंजाब जो पस मंज़र इन सेंस में त पंजाब जूं जेके बि सियासी धुरियूं आहिनि, उहा नून लीग हुजे, उहा काफ लीग हुजे, उहा जेका सा इमरान ख़ान जो इहो जेको आहे जीटी वारो बेल्ट हुजे, इहा जेका पट्टी आहे, इन्हनि जी पॉलिटिक्स, इन्हनि जो नैरेटिव, इन्हनि जी जेका असां पावर पॉलिटिक्स में शेयर्स ज़रूरु आहे। इन्हनि जा पावर पॉलिटिक्स जे अंदरि इन्हनि जा हिमायती वेठा आहिनि। पावर पॉलिटिक्स जे अंदरि जेका मथे जेका गठजोड़ थिए थी, गठजोड़ जे अंदरि इन्हनि पार्टियुनि जे हवाले सां हिकिड़ा सेक्शन्स मौजूदु आहिनि जेके इन्हनि जे बिहाफ ते ॻाल्हि कनि था ऐं अॻिते वधाइनि था। इन्हनि जा बाक़ाइदा जंहिंखे चइजे त हिननि खे लॉबिंग करण जे लाइ तमामु वॾो मैदान आहे। उनजे नतीजे में जेकॾहिं पीपुल्स पार्टी ॾिसजे, पीपुल्स पार्टी वटि हिकिड़ी जेका ताक़त आहे, हिकिड़ी कुवत आहे, उहा आहे त हू सिंध मां वोट खटे अचे थी ऐं जेका पॉलिटिकल इंजीनियरिंग थी आहे उन पॉलिटिकल इंजीनियरिंग खे हिकिड़ो जेको आहे सो नुक़सानु कयो आहे, हिकिड़ो फ़ाइदो कयो आहे। नुक़सानु इहो कयो अथसि त सिंध इन पीपुल्स पार्टी खे अची सिंध ताईं महदूद कयो अथसि त सिंध जे अंदरि ॿियो को ऑप्शन बचियो कोन्हे, सिंध जे माण्हुनि जे लाइ ॿियो को ऑप्शन बचियो कोन्हे। ऐं हाणे जीअं त हू हिकिड़े सूबे ताईं महदूद थी आहे, हू खुले तरीक़े सां उन सूबाई वारे जेके कार्ड चओ, जेके हू चओ, उनखे इस्तेमालु बि करे सघंदी आहे। ॿी जॻह ते उनखे बचाइण जे लाइ कंहिं बि उन ताईं वञी सघे थी। त इन नरगो पोज़ीशन बि उनजी मुख़्तलिफ़ आहे, पर हिन सॼे जेका असां मंज़रनामे में मां नथी सम्झां त का सुभाणे पीपुल्स पार्टी सां का अहिड़ी बार्गेनिंग थिए थी जेका चयो वञे तो ईंदड़ सेटअप मां मुंहिंजो मुराद इहो कोन्हे त हींअर जेकॾहिं इमरान ख़ान खे लाइन था, माना इलेक्शन खां पोइ वारो सेटअप में मां नथी सम्झां त पीपुल्स पार्टी को एतिरो लॉन्ग टर्म वेंदी, छाकाणि त पाकिस्तान जी जेका पॉलिटिकल सिचुएशन आहे उन में ॾींहुं ब ॾींहुं ऐं ख़ासि तौर ते जेका तब्दीली आई आहे उन में घणी जेका असां भञ थींदी, पीपुल्स पार्टी ज़रूर इहो करणु चाहींदी हूंदी त पंहिंजा शेयर्स वठे ऐं उनजे लाइ कोशिशि कंदी त पीडीएम गॾु हले। जेकॾहिं पीडीएम गॾु न हलंदी त मां सम्झां थी त जेका असां पीपुल्स पार्टी लाइ फ़ैसिला करणु थोरा ॾुखिया हूंदा। जी अमर साहिबा, तव्हांजो मौक़िफ़ अची वियो। शबीर शाह साहब, जीअं अमर साहिबा जो चवणु आहे त पीपुल्स पार्टी जी पोज़ीशन मुख़्तलिफ़ आहे। जेकॾहिं पाण तारीख़ी पस मंज़र ॾिसूं त बार्गेनिंग त सभु कनि पिया, जेकॾहिं हींअर पीडीएम जे प्लेटफॉर्म तां पीपुल्स पार्टी पंहिंजी मुख़्तलिफ़ पोज़ीशन में अची करे बार्गेनिंग करे थी
त उनखे शक जी निगाह सां छो पियो ॾिठो वञे? मसइलो इहो आहे त जॾहिं मुख़्तलिफ़ सूरत हाल ई त पीडीएम जे इतिहाद में छो आई, हुनखे केरु ज़बरदस्ती त कोन वठी आयो, उन पाण ई पेशकदमी कई ऐं पीपल्स पार्टी जेका आहे सरकरदगी कई, सभिनी रहनुमाउनि खे जेका सां इकठे कयो ऐं बिलावल जो जेकॾहिं तव्हांखे यादि हुजे त सभिनी सां मिलंदो रहियो, हुनखे मजबूरन केरु छिके आयो। ऐं सु ॻाल्हि आहे त जे कार्ल मार्क्स चयो आहे मज़दूरनि खे त तव्हां वटि विञाइण जे लाइ कुझु बि कोन्हे, त मुस्लिम लीग नून सां इहो ठरकी थो अचे त हुननि खे विझाइण लाइ कुझु बि कोन्हे। पीपल्स पार्टी वटि विञाइण जे लाइ सिंध हुकूमत आहे। पीपल्स पार्टी जेको आहे अली ज़ैदी, उनखे ई कंट्रोल कान थी करे पई, उनजे लाइ बि मिंथ मेड़ जेका आहे सा लेटर थी लिखे प्राइम मिनिस्टर खे, ख़ुदा जे वास्ते हिनखे त बसि करायो, हे असांजो ॾाढो ॾचो कंदो, चीफ मिनिस्टर ख़त लिखियो आहे। हिननि जी सूरत हाल इहा, हे हिन महिल ते रुॻो बार्गेनिंग वारी सूरत हाल में रही आहे। पीपल्स पार्टी जो कम ई सॼी क़यादत जो आहे बार्गेनिंग। ॿारनि खे जेके इशू आहिनि हिननि खे वफ़ा खे परेशान पिया कयो, बेटनि वारो इशू हुयो, पोइ हलंदे हलंदे हिननि खे घणो परेशान करे कुझु शयूं हुननि खां अंदरूण खाना वरितऊं, जेके कुझु मसइला हूंदा उहे बि वरितऊं, जेके सिलेक्टर्स आहिनि उन्हनि खे कुझु रिआयतूं खपंदियूं हुयूं उहे बि वरितऊं। हाणे बेसिक शइ इहा आहे त हू हार्ड लाइन ते बीठा आहिनि, जन वटि कुझु कोन्हे। हे जेके पंहिंजे रुॻो इक़्तिदार जेको हिकिड़े जेके सूबे में आहे उहो बचाइण जे लाइ सॼे पूरे मुल्क जे अवाम जे मफ़ादनि सां खेॾी रहिया आहिनि, पंहिंजे ज़ाती मफ़ादनि जे ख़ातिर सॼे मुल्क जे अवाम सां ॿियनि पार्टियुनि जे मफ़ादनि सां खेॾी रहिया आहिनि। पीपल्स पार्टी हिन वक़्तु मां अॻे दर्ज कयो त जंहिं मौक़े परस्ती जो शिकार आहे, उहा मौक़े परस्ती उन वटि आहे जेका ख्वाजा ख़ैरुद्दीन जे मुस्लिम लीग वटि हूंदी, जेका असगर ख़ान जी तहरीक इस्तक़लाल वटि हूंदी, जेके उहे रोल कंदियूं हुयूं एम्बाडी जे दौर में। पीपल्स पार्टी जो रोल उन खां डिफरेंट काथे बि कोन्हे, कंहिं बि सूरत में किरदार जेको उहो डिफरेंट कोन्हे। पीपल्स पार्टी कंहिं ऑनलाइन आहे उहो वठण जे लाइ तयारु न आहे। उहे इक़्तिदार जे क्लब वारनि सां बि पंहिंजो राब्तो रखियूं था अचनि, उन्हनि सां बि जेका ठाह जारी रखियूं था अचनि, उन्हनि सां बि फिटाइण था चाहिनि त जीअं इहा नंढड़ी हिकिड़ी जेका हुकूमत मिलियल आहे इहा अचनि माना जेसी ताईं तव्हां रिजेक्ट थी तयारु न थींदव, तेसी ताईं जेका टारगेट त कोन हासिल करे सघंदव, तेसी ताईं जेका असली सघंदव। पोइ ठीकु आहे, चोरी थियल मैंडेट खे क़बूल कयो, उहो चुपड़ी करे अलॻि थी वेही रहो, हलणो बि गॾु आहे, उहो बि न आहे छॾणो, रोइणो बि गॾु आहे। इहा सूरत हाल बिल्कुलु मौक़े परस्ताना आहे। जी शबीर साहब, तव्हांजी राय अची वई। हलूं था इज़हार सुमरे साहब ॾे। इज़हार साहब, हिस्टोरिकली जेकॾहिं पाण ॾिसूं त 2002 में जॾहिं मौलाना फज़लुर रहमान अपोज़िशन लीडर थियो त पार्लियामानी पार्टी तौरु बतौर अक्सीरियत त पीपल्स पार्टी वठी, पर MMA इत्तेहाद ऐं ॿिया इत्तेहादी गॾायो अक्सीरियत में अची करे अपोज़िशन लीडर थियो। उनखां पोइ मौलाना साहिबु हिकिड़ो हिस्टोरिकल चैप्टर तव्हां खोलींदव त 1988 खां वठी इक़्तिदार हिसो रहियो। हींअर बि पीपल्स पार्टी कुझु हल्कनि खे इहा शिकायत हुई, जेको महीनो ॾेढ अॻे हिते बिलावल हाउस में इजलास थियो, त हिकिड़ो माण्हू जेको लोकल पॉलिटिक्स लाइ पंहिंजी पोज़ीशन सरेंडर नथो करे, असां उनजे लाइ इस्तीफ़ा कयो। नंबर 1 हिकिड़ी ॻाल्हि। नंबर ॿी ॻाल्हि, लॉन्ग मार्च ऐं इस्तीफ़ाउनि जी ॻाल्हि अचे थी। नून लीग में अंदरि बि त रेज़िस्टेंस मौजूदु आहे न इस्तीफ़ाउनि ॾियण लाइ, हुनजे ख़ुदि पार्टी में अंदरि धड़ा मौजूदु आहिनि। ऐं जेकॾहिं लॉन्ग मार्च जी ॻाल्हि थिए थी त उन में ख़ुदि शहबाज शरीफ़ बि कंहिं हद ताईं रुकावट आहे। हाणे नंबर 3 पोज़ीशन अचे थी पीपल्स पार्टी जी। हाणे पीपल्स पार्टी जेका आसिफ़ ज़रदारी साहब जे सरबराही हेठि हले थी, त उहा आख़िर उनजी पोज़ीशन किन मामलनि ते मुख़्तलिफ़ आहे, जीअं ख़ासि तौर ते 18 तरमीम रही। त इन सॼे पॉलिटिकल सिनेरियो में पीपल्स पार्टी खां इहा घणी तवका छो पई कई वञे त हू अची बयान ऐं हू पंहिंजी हासिल शुदा शयूं सरेंडर कनि? पीपल्स पार्टी इहा ॻाल्हि सम्झे थी त उनखे हिकु भेरो वरी सिंध खां मथे वञी मर्कज़ में हुकूमत ठाहिणी आहे। पीपल्स पार्टी जो बुनियादी पॉलिटिकल गोल इहो आहे ऐं कंहिं बि तरीक़े सां ठाहिणी आहे, ऐं इहो हुनजो राइट बि आहे हिकिड़ी सियासी पार्टीअ तौरु। इन में कोई ऐब न आहे। कंप्रोमाइज़िस केतिरा वॾा था थियनि, जीअं शहर साहिबु चयो, ऐं क़ीमत केतिरी अदा थी करणी पवे उनजी, इहो सुवालु अहम आहे। या त तव्हां ऐं हिन मुल्क में सिधे रस्ते सां ॾिसो त कहिड़ो हुकुमरान इक़्तिदार में आयो आहे। सिधी सही जेन्युइन इलेक्शन थिए ऐं उन में खटी अचनि ऐं वञी हुकूमत ठाहिनि, अहिड़ो को पाण वटि रिकॉर्ड ट्रैक आहे? जॾहिं न आहे त पीपल्स पार्टी हिनखे चङी रीति सम्झे थी त उनखे पंहिंजी पावर पॉलिटिक्स खे सक्सेसफुल रखिणो आहे। असां ऐं तव्हांजा नज़रिया ऐं तज़िया हुननि जे लाइ का बि माना नथा रखनि। हिकिड़ी ॻाल्हि, जॾहिं पार्टीअ वटि हिकिड़ी शइ डायरेक्शन क्लियर आहे त उनखे मर्कज़ में हुकूमत ठाहिणी आहे, त तव्हां हर शइ जी तवका रखो।
उन में इहे बशमूल इन जे त कंहिं मुस्तक़बिल में कंहिं सेटअप में तहरीक इंसाफ़ सां गॾु हुकूमत ठाहे वञे। सियासत में पॉसिबिलिटीज़ हूंदियूं आहिनि हर शइ जूं। ऐं तव्हां चवंदो त आउं इहा ॻाल्हि कीअं पियो करियां त हीउ जेको हींअर सेनेट जो चेयरमैन वेठो आहे इहो कीअं आंदो गॾिजी सॼी, यादि आहे न अव्हां सभिनी खे? जी बिल्कुलु। तंहिंजे करे सियासत बुनियादी तौर ते पंहिंजे मिज़ाज में ईअं ई थींदी आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे, हिन वक़्तु जेको ज़रदारी साहिबु कल्ह बयानु ॾिनो आहे ऐं चयो अथई त हीअ शयूं ॾाढियूं ॿिए पासे वञनि पियूं, ज़रदारी साहिब जे हिन बयान मां बि वाज़े आहे त शयूं हाणे फाइनल टचिस ॾांहुं पियूं वञनि, मामला हाणे फाइनल थी रहिया आहिनि ऐं ड्रोड़ में सभु आहिनि। नवाज़ लीग छा पीपुल्स पार्टी खे प्लेट में रखी ॾींदी त मर्कज़ में ईंदड़ भेरे तव्हां हुकूमत ठाहियो, या वाइस वर्सा पीपुल्स पार्टी नवाज़ लीग खे चवंदी त अचो मर्कज़ में हुकूमत ठाहियो। त ॻाल्हि इहा आहे त हीअ अल्टीमेटली हिक ॿिए जा मुख़ालिफ़ आहिनि। मौलाना फज़ल रहमान वारी अव्हां ॻाल्हि ॾाढी सुठी कई। नज़रियाती तौरु पीपुल्स पार्टी हिकिड़ी लिबरल पार्टी आहे। पीपुल्स पार्टी लाइ हूअं बि वॾो हिकिड़ो इम्तिहान जो मामिलो आहे त हिकिड़े अहिड़े इताद में हुजे जंहिंजो सरबराह हिकिड़ी मज़हबी पार्टी जो सदर हुजे। तव्हां ग्राउंड रियलिटीज़ खे ॾिसो ऐं क्रेडिट ॾियणु खपे। असां जॾहिं ॻाल्हि था कयूं न, हिते वरी हिकिड़ी अजीब सूरत हाल आहे, जॾहिं ॻाल्हि हक़ीक़त पसंदी वारी कबी त चवंदा अवा पीपुल्स पार्टी जी हिमायत कनि, अवा हे सिंध हुकूमत जी हिमायत कनि। बाबा ॻाल्हि ग्राउंड रियलिटीज़ जी आहे। ग्राउंड रियलिटी इहा बि आहे त पीपुल्स पार्टी जेका मीराणी साहिब ॻाल्हि कई, पोछड़ीअ जी पार्टी आहे, नंढे सूबे जी पार्टी आहे, सर्वाइव करे वेठी आहे, मुल्क जे सियासी मामलनि में रेलेवेंट आहे। इहो हिकिड़ो अहम पहलू आहे। उन जा जेके लोकल मारूज़ी फॉल्ट्स आहिनि, जेके सिंध जे केस जे हवाले सां फॉल्ट्स आहिनि, उन ते पाण रिआयत रुपए जी न ॾींदासीं पीपुल्स पार्टी खे। बेटनि वारे मामले ते कंहिं माण्हू रिआयत ॾिनी छा पीपुल्स पार्टी खे? जॾहिं हिननि शुरू में उन्हनि सां एग्री कयो, हुनखे पोयां पेर करणा पिया, वापसि करिणो पियो। बिटे निज़ाम ते कंहिं रिआयत ॾिनी पीपुल्स पार्टी खे? कॾहिं बि न ॾिनी। पर जॾहिं मुल्की सतह जी सियासत जी ॻाल्हि कबी त तव्हां माना ॿियनि लफ़्ज़नि में पीपुल्स पार्टी खे चओ त उहा ख़ामोश थी वेही रहे ऐं नवाज़ लीग मैदान मारे वञे। न, ईअं सियासत में न थींदो आहे। ॿी ॻाल्हि, हीउ जेको अफ़वाह साज़ फैक्ट्री शुरू थी आहे, इन ते बि थोरो ध्यानु ॾियो। मुल्क में हिन वक़्तु 3 वॾा अफ़वाह हलनि पिया ऐं उन्हनि अफ़वाहनि मां थी सघे थो त हिकिड़ो दुरुस्त बि साबित थी वञे। ओचितो ॻाल्हि हली त कराची वारो असांजो हुसैन हारून साहिबु आहे, उनखे वज़ीर आज़म था कनि। पोइ मुंहिंजे ज़हन में आंदो त हू त MNA सेनेटर बि कोन्हे, त वज़ीर आज़म कीअं थींदो? पोइ मुंहिंजे ज़हन में इहा ॻाल्हि आई त थी सघे थो त निगरान वज़ीर आज़म थिए। नोट कजो ॻाल्हि इहा। उन खां पोइ इहा ॻाल्हि हली त पंजाब में बि ॿिन्ही धुरियुनि ज़ोर लॻायो आहे त परवेज़ इलाही खे फ्यूचर हिन ई सेटअप में परवेज़ इलाही खे पंजाब जो CM कजे। अपोज़िशन में ज़रदारी साहिब जा हुन सां राब्ता आहिनि ऐं हेॾां ख़ुदि हुकूमत इमरान ख़ान स्पेशल दावत ॾेई कल्ह घुरायो आहे उनखे, जंहिंखे हू पसंदि न कंदो। तव्हां सम्झो सिचुएशन काॾां पई वञे। टोटल जी ज़ार साहब कंक्लूड कजो। टियों जेको पहलू आहे, हाणे उनखे कंक्लूड कयां थो। टियों जेको हुन में बहस हले पियो या जेको अफ़वाह हले पियो, उहो इन्हनि ॿिन्ही ॻाल्हियुनि सां कनेक्टेड आहे ऐं उहो इहो आहे त इमरान ख़ान खे कंहिं मशवरो ॾिनो आहे पोइ कामयाबु थियण लाइ या नुक़सानु ॾियण जे लाइ त सेनेट इलेक्शन में पार्टी अक्सरियत अगरि अची थी वञे ऐं जंहिंजा इम्कान घणा आहिनि, त उन खां पोइ इमरान ख़ान ख़ुदि असेंबलियूं टोड़ण जो ऐलान करे ऐं ईंदड़ इलेक्शन में उनखे पक ॾियारी वई आहे त तोखे 2 भाङी 3 अक्सरियत ॾींदासीं, पोइ जीअं तोखे वणंदोसि हो तीअं कजांइ, पोइ अरिड़हीं तरमीम ख़तमु करी या जेको बि कुझु करी। हाणे इहो हिकिड़ो प्रपोज़ल बि हले पियो। इन्हनि टिनी ॻाल्हियुनि खे ज़हन में रखो। शयूं मेच्योर न थियूं आहिनि, टेबल ते डिस्कशन में आहिनि। जी ज़ार साहब, इनाम भट्टी साहब टेबल ते डिस्कशन में आहिनि, आख़िरी जुमिलो आहे इज़हार सुमरे साहब जो। ऐं ॿी जेका अहम ॻाल्हि आहे, पीपुल्स पार्टी छा मर्कज़ में हुकूमत ठाहे सघे थी छा? हाइपोथेटिकली तव्हां वटि कहिड़ी सिचुएशन आहे? तव्हां कीअं पिया सम्झो? ज़ाहिर जेके डायलॉग सॼो मां सवालनि जो ऐं पस मंज़र सॼो तव्हांजे साम्हूं रखियो आहे ऐं असांजे तजिए नगारनि तव्हांजे साम्हूं राय रखी आहे, तव्हां छा पिया सम्झो? पहिरीं ॻाल्हि त जेका सियासत में हींअर हिते पाकिस्तान में जेका शइ थिए थी न, इहो हिकिड़ो अकेडमिक बहस आहे त सियासत में ईअं थींदो आहे या न थींदो आहे। पाकिस्तान में पीपुल्स पार्टी, नून लीग ऐं जेके बि हुकूमत जी ड्रोड़ में, इक़्तिदार जी ड्रोड़ में भॼंदड़ जमायतुनि, उन्हनि सियासत जी मुकमिल वस्फ़ ई तब्दील करे छॾी आहे हिते। इहो अलॻि बहस आहे। उन जे करे इहो मुमकिन आहे, हू जेको बि कुझु कनि था इहो पॉसिबिलिटीज़ में काउंट कजे या छा में बि कजे, इहो उन्हनि खे सभिनी खे जाइज़ लॻे थो। ॻाल्हि इहा आहे, मूंखे ईअं थो लॻे त नून लीग पीपुल्स पार्टी खे भॼण खां रोकण जे लाइ हर मुमकिन कोशिश करे थी, जंहिंजे करे हू मुख़्तलिफ़ ऑप्शन्स जेके बि हुजनि था उन ते बि हू अचण लाइ तयारु थी वञनि था।
मरियम नवाज़ जेका हींअर ॻाल्हि कई आहे, मुंहिंजे ख़्याल में उहो ईअं आहे त इहो डायलॉग पीपल्स पार्टी ऐं नून लीग या PDM जे विच में इन हद ते वञी करे ख़तमु थींदो त ठीकु आहे, अंदरि इक़्तिदार ऐवान जे अंदरि तब्दीली जे लाइ नो कॉन्फिडेंस मूव जे लाइ कोशिशि कयूं था, पर कंडीशन इहा रखंदा त जेकॾहिं हुन में कामयाबु नथा थियूं त पोइ उनजी जेका ॿी कंडीशन हूंदी उहा इहा हूंदी सभु इस्तीफ़ाऊं ॾींदासीं। मुंहिंजो जेको ख़्यालु आहे, तंहिंजे करे ई मरियम नवाज़ जेका ॻाल्हि कई आहे त इन ऑप्शन ते बि वेंदासूं ऐं इस्तीफ़ाउनि वारे ते बि वेंदासूं। त पीपल्स पार्टी जेका फ्यूचर सेटअप जे लाइ कंहिं बि तरीक़े सां निकिरी करे पाण खे अलॻि करण जी कोशिशि करे थी पई, नून लीग हुन खे हिन वक़्तु कंहिं बि तरह सां जकड़े गॾु हलाइणु चाहे थी। हिकिड़ी शइ ज़हन में रखो त पाकिस्तान जी सियासत में ई हिते इहा रही आहे पोयां पूरी हिस्ट्री त गॾिजी करे इतिहादनि में जेके बि जिदोजहद कंदा आहिनि उन मां कंहिं न कंहिं हिकिड़े खे ऑफर ॾेई करे अॻिते कयो वेंदो आहे त जीअं उहो उन्हनि खे छॾे ऐं बाक़ी ॿियनि जी जेका आहे तडावेड़ करे। त हिते हिन वक़्तु PDM जे अंदरि बि जेको कुझु थिए थो उन्हनि खे नज़र पियो अचे त PDM जेका बि जिदोजहद करे थी उन में हर को पंहिंजा फ़ाइदा वठण जी भरपूर कोशिशि करे थो ऐं उनमें पीपल्स पार्टी हिन वक़्तु वधि में वधि सगारी आहे इन हालत में। अच्छा, मां सभु कुझु चवनि, तव्हांखे इहो छो पियो लॻे त पीपल्स पार्टी सघारी आहे? नून लीग वटि सीटूं त वधीक आहिनि। पार्टी इन जे करे सघारी आहे ऐं फ्यूचर जी ॻाल्हि थो कयां, हींअर वारी ॻाल्हि न थो कयां। फ्यूचर में हुननि जो सेटअप जंहिं में हू तयारु थींदी, पीपल्स पार्टी हींअर अहिड़ी पोज़ीशन में आहे जो अॼु जंहिं पघार ते इमरान ख़ान कमु थो करे, ईंदड़ वक़्त में इन खां घटि पघार ते बिलावल कमु करण लाइ तयारु थी वेंदो। इहो आउं दावा सां चई थो छॾियां, छाकाणि त पीपल्स पार्टी जेका पंहिंजी कमज़ोर पोज़ीशन कई आहे, उन्हनि खे मर्कज़ में इक़्तिदार खपे, हर हालत में खपे। ऐं जेका अॼु सूरत हाल ॾिसो था जंहिंमें जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जा हलनि पिया था तजिया त मुल्क सॼो कंहिंजे कंट्रोल में आहे, केरु थो हलाए, पीपल्स पार्टी ईंदड़ वक़्त में उन खां वधीक कमज़ोर शिकिल में उन मुल्क जूं वाॻूं संभालण लाइ तयारु थी वेंदी। इहो इन जे करे छाकाणि त जॾहिं असुल मक़सदु इक़्तिदार हासिल करणु आहे त पोइ बाक़ी सभु शयूं सामने थी थियूं वञनि। ऐं मुसलसिल इन ते बहस कंदो रहंदो आहियां ऐं चवंदो रहंदो आहियां त PDM जी जदोजहद हक़ीक़ी जमहूरियत जी बहाली जी जदोजहद न, इक़्तिदार जे हासिलात जी जदोजहद आहे। ऐं उन जे ई करे पोइ हिक ॿिए खे डिच करण जी जेका कोशिशि कनि था उहा शइ सभिनी खे नज़र अचे थी ऐं उहो ई ख़ौफ़ सभिनी खे थिए थो। नून लीग खे बि इहो ई ख़ौफ़ थींदो हूंदो त जेकॾहिं पीपल्स पार्टी खे PDM मां भॼण ॾिनो वियो त अॻियों मुमकिना तौर ते सभु शयूं हुननि जे ई फेवर में वेंदियूं ऐं उन्हनि जे हक़ में वेंदियूं। तंहिंजे करे हू पाण सां गॾु उनखे रखणु चाहिनि था ऐं हू हतल इम्कान हर मुमकिन कोशिशि कंदा त नून लीग पीपल्स पार्टी गॾिजी इहा शइ कनि। ऐं ॿियो मूं अॻे भेरे बि इहो चयो त आख़िरी पोज़ीशन जेका हूंदी उहा इहा हूंदी त जेकॾहिं पीपल्स पार्टी इन्हनि मां हर लिहाज़ खां जान छॾाए आजी थी वञे थी, सिर्फ़ इन अश्योरेंस ते त ईंदड़ वफ़ाक़ी हुकूमत ऐं ॿियूं शयूं उन्हनि जे मर्ज़ी मुताबिक़ थींदियूं, जंहिंजे लाइ आउं सम्झां थो त ईंदड़ वक़्त में जेका बि वफ़ाक़ी हुकूमत हूंदी मौजूदा खां बि कमज़ोर हुकूमत हूंदी, जंहिंमें पंजाब जे अंदरि 3-4 मुख़्तलिफ़ सगारियूं धुरियूं थामियूं थींदियूं जंहिंसां पीपल्स पार्टी अलायंस करे सघे थी ऐं इक़्तिदार हासिल करे सघे थी। ऐं उन में ई मूंखे लॻे थो नून लीग कोशिशि इहा थी करे त हुननि खे हर ऑप्शन ॾिए त जीअं PDM मां पीपल्स पार्टी न भॼे। ऐं इन जो ई नतीजो आहे आउं जेको हींअर चवां पियो त पीपल्स पार्टी खे हू इन जे ई करे इन डायलॉग जे लाइ बि आणणु चाहिनि था त ठीकु आहे ऐवान जे अंदरि तब्दील लाइ कोशिशि करियूं था, पर जे न थींदो त अॻियों स्टेप इस्तीफ़ाउनि जो हूंदो, माना टकराव जो आहे। उन में आउं इहो बि सम्झां थो त पीपल्स पार्टी मुमकिन आहे त PDM सां इहा कमिटमेंट करे बि वञे पर अॻी कमिटमेंट ते न बीहंदी। जी नाम साहब, डॉक्टर अयूब शेख साहब, तव्हांजी कहिड़ी राय आहे? तव्हां कीअं पिया ॾिसो सॼे सिनेरियो खे? पर मूं त तव्हांखे अॻे ई चयो हो त सभिनी धुरनि सां ॻाल्हियूं हलनि थियूं ऐं मूं तव्हांखे तरतीब वारा नाला बि ॿुधाया त अलिफ बे ते हिननि सां ॻाल्हियूं न, हलनि अॼु थियूं। तव्हां असांखे सम्झायो त पॉलिटिकल बार्गेनिंग में पीपल्स पार्टी छा हासिल करे सघंदी, नून लीग छा हासिल करणु चाहे थी, अॼु कैटेगोरिकली असांखे सम्झायो। हिकिड़ी ॻाल्हि तव्हां असां सभु सम्झूं त हिननि मां का बि पार्टी का मार्क्सिस्ट पार्टी कान्हे, लेनिनिस्ट पार्टी कान्हे। इन करे तव्हां इन्हनि खे माओ ऐं मार्क्स ऐं लेनिन जा कोल ॿुधाए न आमादा करे था सघो, न उन्हनि ते तजियो ऐं तबसरो करे था सघो। हिननि खे ख़ालिस ख्वाजा ख़ैरदीन ऐं चौधरी शुजात वारी लेवल ते बि रखी सघो था, हिन खे शौकत अज़ीज़ वारी लेवल ते बि रखी। जी डॉक्टर साहब,
डॉक्टर साहब तव्हांखे मुंहिंजो आवाज़ु अचे पियो? नेट बंदि थी वई डॉक्टर साहब। डॉक्टर अयूब साहब, नसीर साहब तव्हां खां इहो सवाल कयूं था ॿीहर जेको मूं डॉक्टर अयूब शेख साहब खां सवाल कयो, इन ते तव्हां रोशनी विझो। काइंडली रिपीट कजो हुनखे। सर सवाल इहो आहे त हीअं जेका पॉलिटिकल बार्गेनिंग हले थी उन में पीपल्स पार्टी मुमकिना तौर ते छा हासिल करे सघे थी, नून लीग छा हासिल करणु चाहे थी? पीपल्स पार्टी जो मुंहिंजो ख़्याल आहे त हिन वक़्तु इमीडिएट जेको प्रायोरिटी हूंदी त जेको हींअर हुन वटि शेयर आहे उहो सिक्योर थिए। पीपल्स पार्टीअ खे सिंध में जंहिं तरह हू करे वेठा आहिनि स्क्वीज़, उन खां बि पीपल्स पार्टी रिलीफ चाहींदी। जंहिं तरह हुन ते केस थियनि था, जंहिं तरह वफ़ाक़ी हुकूमत जी मुदाख़लत थिए थी, जंहिं तरह हुनखे डिसीशन मेकिंग करणु नथी ॾिनी वञे ऐं हुनजे मथां जेके तरह तरह जा प्रेशर्स आहिनि, सो हिकिड़ो त उहो ज़रूरी हुन शइ खे बार्गेन करणु चाहींदी। ॿी लॉन्ग टर्म में ज़रूरी इहा शइ चाहींदी त बल्कि उहा असांजी PDM जी ख़्वाहिश हूंदी यकीनन त जेको बि फ्यूचर जो प्रोसेस हलंदो इलेक्टोरल, उनखे कीअं इन्फ्लुएंस खां आजो कराइजे, कीअं उनखे प्योरली ट्रांसपेरेंट कराइजे, इहो सभ खां वॾो इशू हूंदो। साॻी तरह नवाज़ शरीफ़ जी जेका मुस्लिम लीग नवाज़ आहे, उन में बि बार्गेनिंग जा ॿई पासा हूंदा। उन्हनि ते बि शदीद प्रेशर आहे, उन्हनि जी क़यादतुनि ते केस आहिनि, रोज़ नेब जी वठि पकड़ आहे, क़यादत मुल्क खां ॿाहिरि आहे, उन्हनि ते लाइ बि सफ़ा हिकिड़ी धरती ट्रामो लॻी पई आहे। त हू हिकिड़ी बार्गेनिंग नेचुरली ईज़ ऑफ थियण जी कंदा, भई बिहेव करियो असां सां मेरिट ते पंहिंजे ते। ऐं ॿियो नेचुरली हुननि जो जेको स्टैंस आहे उहो वधीक टफ आहे। फ़र्क़ु रुॻो इहो आहे त पीपल्स पार्टी जे भेट में नवाज़ लीग पंहिंजे स्टैंस में एतिरो अॻियां निकितल आहे जो हू ॿियूं के शयूं अहिड़े क़िस्म जी मूंखे नथो रहे त हिन स्टेज ते हुन सां ॾेती लेती कंदा। उहो बि ॾेई वठी अचंदी त फ्यूचर में जेके फ़ैसिला थियणा आहिनि उहे पॉलिटिकल धुरियुनि खे मैदान में करणु ॾियो। इहे ॿ वॾियूं शयूं आहिनि जेके पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग में कॉमन करणु, हुन तां प्रेशर रिलीज़ थिए ऐं फ्यूचर जे लाइ स्पेस फेयर हुजे। जी नसीर साहब, शबीर शेख साहब, हिस्टोरिकली ॾिसूं त 2015 में हिकु भेरो ॿीहर असांखे नाज़रीन जॉइन कयो आहे डॉक्टर अयूब शेख साहब। डॉक्टर अयूब शेख साहब, तव्हांजो तजियो रहिजी वियो, शायदि कम्युनिकेशन गैप जे करे, तव्हां पंहिंजी ॻाल्हि मुकमल कयो। हीअ त ही डील सभिनी सां हले थी, उन सभिनी में पहिरियों नंबर कामयाबी जेकॾहिं थियणी आहे त उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी जी इन करे थियणी आहे जो नवाज़ लीग खां ही तमामु बिल्कुलु हेठान ते अवली वियल आहिनि। उहे कंहिं नमूने कोशिशि कंदा त नवाज़ शरीफ़ सां असांजी डील न थिए त बहितर आहे। अवां ॾिठो हूंदो त मरियम नवाज़ हिकिड़ी तमामु वॾी कामयाबी हीअ कई आहे त डील कंदड़ नवाज़ शरीफ़ जा ॿ अहम तरीन माण्हू जेके आहिनि उहे पासीरा थी विया, शहबाज़ शरीफ़ ऐं ख्वाजा आसिफ। ही माण्हू जेके जेलनि में पवनि था, इहे सभु डील जो नतीजो आहिनि। ही माण्हू जेके एहतिसाब जे अॻियां या अली ज़ैदी या फलाणी प्रोपेगेंडा या जीअं टिनि प्रोपेगेंडा जा मिसाल एज़ाद साहब ॾिना, इहे सभु जो सभु ॻाल्हियूं इन स्क्रिप्ट जो हिसो आहिनि। असां तव्हांखे लॻाए छॾियो अथऊं, असां त उन टीन जी उन टुंग लॻल उन ख़ाली दॿे जे पुठियां था डोड़ूं जंहिंमें को बि पाणी जमो थियणो कोन्हे। बसि पोइ ठला फेरा ॾियणा आहिनि सभिनी माण्हुनि खे। उहा तरे बगी किंगरी आहे, उन में कुझु बि कंहिंखे बि हासिलु न आहे थियणो। हासिलु जेको थींदो उहो मां तव्हांखे ॿुधाए छॾियां त पाकिस्तान जी पॉलिटिकल पार्टियुनि में जेको जागीरदाराना, सरमाएदाराना, गैर अवामी तसलत आहे उहो तीअं जो तीअं बरक़रार रहंदो। मसइलो मुल्क जे फाइनेंसिस जो आहे, उहो हासिल करण लाइ कहिड़ी पार्टी वधीक अवां जे शर्तनि ते अचे थी, कहिड़ी पार्टी वधीक पैसा ॾियण ते क़ुर्बानी करे थी, कहिड़ी पार्टी वधीक बिजली पाणी ऐं ज़मीनुनि जा अघ वधाए थी, कहिड़ी पार्टी वधीक अवाम खे ॾुखियो करे थी, उनखे इक़्तिदार मिलंदो। मुल्क जी सूरतहाल इक़्तिसादी जेका आहे तमामु घणी ख़राबु आहे। असां समूरनि माण्हुनि खे उन इक़्तिसादी सूरतहाल जे ख़राब हुजण जो ओतिरो तासिर बि कोन्हे। उन तसवुर त परे आहे, पर हिकिड़ो ठलो तासिर हुजे यार मुल्क महांगो थी वियो, मुल्क जा मसइला वधी विया। ही जेको कुझु ॾिसो था मुल्क में इक़्तिसादी तौरु एॾियूं ख़राबियूं आहिनि, को बि सिस्टम कोन्हे। मां तव्हांखे मिसाल ॾियां, 4 साल ट्रम्प हलियो, पर अमेरिका जो सिस्टम हो न, सिस्टम 4 साल उनखे हलण ॾिनो, सिस्टम उनखे लाहे छॾियो। सिस्टम ॿियो माण्हू आंदो, हिकु हफ़्ते अंदरि अॼु अमेरिका सॼी दुनिया खे चेंज थी लॻे न। उहो मैक्सिको सां बि ॻाल्हाए थो, कैनेडा सां बि ॻाल्हाए थो, पाकिस्तान सां बि ॻाल्हाए थो, अफ़गानिस्तान सां बि ॻाल्हाए थो,
ॻाल्हियूं ऐं तव्हां हिसाब लॻायो त हिकिड़े माण्हूअ जे करे थोरी तब्दीली आहे। सिस्टम, असां वटि को सिस्टम आहे ई कोन, हिन सां राज़ी आहियूं हुन सां न आहियूं, पर हाणे बुनियादी तौर मामिलो आहे, मुआशी बुनियादी तौर ॻाल्हि आहे, उन चे घाटो वरितो आहे पाकिस्तान जो, ऐं पाकिस्तान सभ खां ख़राब हाल में आहे। सर हिते मां मुख़्तसर सभु कुझु ॾिसनि वेठा त माण्हू मरनि पिया, वैक्सीन नथा वठी सघनि। सर मुख़्तसर हिते सभु क्वेश्चन तव्हां खां कंदुसि जीअं तव्हां अहम पॉइंट उथारी आहे। टाइम बिल्कुलु घटि आहे त इक़्तिसादी सूरत हाल जो ज़िम्मेदार केरु आहे ऐं उनजो वे आउट छा आहे? ज़ाहिर हिकु मिंट में पूरो कोन थो थी सघे, पर तव्हां कुझु हिंट्स ॾियो असांखे। हिकिड़ी हिंट तो तव्हांखे ॾेई छॾियां, इक़्तिसादी सूरतहाल जे ज़िम्मेदार असांजो सिस्टम आहे। उन सिस्टम वटि के बि अवलियतूं ऐं तरजीहात प्रायोरिटीज़ आहिनि ई कोन त हिन एॾे सारे सोन भरे मुल्क मां फ़ाइदो कीअं वठी सघिजे थो। फ़ाइदो सिर्फ़ु उन्हनि खे वठी जहिड़े खां बकरी वेठा कोन, ही मुल्क विञाईंदा ऐं पाण खे न सुधारींदा। पोइ सभु तव्हांजे ख़्याल में जेको पॉलिटिकल सिनेरियो त जेको हींअर थिए पियो, पोइ ही कीअं हिकु डेविएट कीअं कंदा, बचंदा कीअं, जा उनजा इनकार कीअं थी सघंदा हिन सिचुएशन खां? कंहिंखां बचंदा केरु? पॉलिटिकल सिनेरियो ते जीअं तव्हां चयो पिया पेश मंज़र ते जेके शयूं थियनि पियूं, जीअं अव्हां चयो पिया तंज़ीम में त असांखे हिकिड़े दॿे जे पोयां लॻाए छॾियो अथनि, पोइ जे पस मंज़र में जेके शयूं बदिलजनि न थियूं त पोइ कीअं तब्दीली कीअं अची सघंदी, बहितरी कीअं अची सघंदी? वरी हिननि पॉलिटिकल पार्टीज़ जूं प्रायोरिटीज़ नंढियूं नंढियूं आहिनि, उहे मुल्कगीर कोन आहिनि, उहे आलमी न आहिनि, उहे सूबनि जूं आहिनि, उहे नंढियुनि नंढियुनि ज़ातियुनि जूं आहिनि, उहे थोरनि थोरनि केसनि जूं आहिनि। मां त चवां जेकॾहिं अवलियत असांजी इहा हुजे त आईंदा को बि माण्हू नेब में फासे ई कोन, तव्हां सोचो त सिस्टम केॾो भलो थी वेंदो, करप्शन ते केॾो वॾो कंट्रोल थी वेंदो, ऐं असां ॿियनि जे उन जनर में विझण खां परहेज़ करे छॾींदासीं। असां पंहिंजो मोह जेको आहे ॿिए जे फांसी घाट में न विझी सघंदा। जी डॉक्टर साहब, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां पंहिंजी तज़िए खां आगाह कयो, सभिनी पैनलिस्टनि जी महिरबानी जंहिं तफ़सीली तौर ते अॼु मौज़ूअ ते ॻाल्हायो। नाज़रीन, प्रोग्राम में टाइम पंहिंजी पुॼाणी ते पियो पहुचे, पंहिंजे मेज़बान जुनैद अंसारी खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।